नाज़रीन, शहीद बेनज़ीराबाद बेरोटाइम सां गॾु आऊं अवां जो मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासकली। अॼु असां शहीद बेनज़ीराबाद बेरोटाइम में जेके नवाब शाह ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके सरकारी ज़मीनुनि तोड़े सरकारी प्लाटनि ऐं रोडनि रस्तनि ते जेकी गुज़िरियल केतिरे ई अरसे खां वठी इनक्रोचमेंट थियल आहे ऐं हर साल जेकी इंतिज़ामिया उहा जाॻंदी आहे ऐं जॾहिं इंतिज़ामिया खे अदालत को नोटिस कढंदी आहे त पोइ इंतिज़ामिया उन इनक्रोचमेंट ऐं हद दख़ल जे नाले ते हिकिड़ी कंपेन जेकी शुरू कंदी आहे। उहा कंपेन हिन वक़्तु बि जेकी ज़िले इंतिज़ामिया आहे उहा ड्राइव करे पई ऐं ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेकी रोडनि रस्तनि ते इनक्रोचमेंट आहे उन जे रिमूव करण जे लाइ काज़ी अहमद ऐं नवाब शाह शहर में ख़ासि तौर ते थोरो घणो तहरुक नज़र अचे थो। पर इहे जेकी हद दख़लियूं हटनि थियूं उहे ग़रीब मिसकीन माण्हू जेके रेड़ियुनि वारा आहिनि, जेके आम माण्हू आहिनि, उन्हनि जा जेके दुकान उन्हनि जा जेके घर जा थोरा घणा बाथरूम या कोई शयूं वधियलूं आहिनि दिकियूं उन्हनि खे त टोड़नि था। पर ज़िले शहीद बेनज़ीराबाद नवाब शाह शहर में ख़ुदि चूंडियल नुमाइंदनि घटियूं रोड रस्ता मुकमिल तौर ते दीवारूं ॾेई बंदि करे छॾिया आहिनि। उन्हनि दीवारूं ॾेई रोड रस्ता बंदि करे उते पंहिंजा जेके आहिनि से गाॾियुनि जा गैरेज ठाहे छॾिया आहिनि, उते पंहिंजूं ओताकूं ठाहे छॾियूं आहिनि। पर उनखे रिमूव करण जे लाइ हितां जे इंतिज़ामिया कंहिं बि क़िस्म जो तहरुक नथी वठे। पर ग़रीब ऐं मिसकीन जेके माण्हू आहिनि उन्हनि खे हटाइण जे लाइ हर साल इहे जेके असां हद दख़लनि जे हटाइण वारो जेको सिलसिलो जारी रहंदो आहे। त काज़ी अहमद में ऐं नवाब शाह शहर में जेके हद दख़लियूं हटाई थियूं वञनि, असां उतां जे आम माण्हुनि खां पुछंदासीं त उहे जेके छा था चवनि, इंतिज़ामिया सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ जेके हद दख़लियूं हटनि थियूं उहे पसंदि ऐं नापसंदि जे बुनियाद ते छो थियूं हटाई वञनि। जेकॾहिं जे बासर माण्हुनि जा जेके सरकारी प्लाटनि ज़मीनुनि रोडनि रस्तनि ते कब्ज़ा थियल आहिनि उहे छो नथा हटाया वञनि। असां सां ज़ुल्म ज़्यादती आहे ऐं ॿिए पासे बि कनि रुॻो असांजे डेरी जे असांजो चौक मनोबंद में था कनि। इहो मुनासिब थोरी आहे यार। पाण ख़ुदि सोचे हर जॻह ते असां परेशान, मनोबाद में परेशान, ॿिए पासे माण्हू कनि, ॿिए पासे बि कनि यार। ईअं नथो यार, बसि जेको अचे मनोबाद तोड़ फोड़ सब इलाके में असां परेशान आहियूं, छा कयूं भला। नवाब शाह शहर के अंदर जो पोश इलाका है मनवाबाद, जिसे नवाब शाह का दिल कहते हैं, वहाँ पर जो है वो इंक्रोचमेंट के हवाले से जो लोगों की जो है दुकानें हैं या रिहाइश की जगहें हैं उनको जो इंक्रोचमेंट पर थी उनको तोड़ा गया है। तो हम ये समझते हैं कि ये सिर्फ जो है वो मनवाबाद को ही एक टारगेट या निशाना ना बनाया जाए। इससे पहले भी ये होता रहा है कि मनवाबाद, सरपुरा, मार्केट रोड, गोलचक्रा, ये 3-4 इलाके हैं जिस पर जो है वो ये कार्रवाइयाँ नाजायज़ तजावीज़ात को ख़ात्मे के लिए की गई हैं म्यूनिसिपल कॉरपोरेशन की तरफ से। लेकिन हमने इस बात की हिमायत की है कि नवाब शाह शहर में सिर्फ ये 3 या 4 इलाके नहीं हैं, बल्कि पूरा शहर इस वक्त जो है वो इंक्रोचमेंट की आमाजगाह बना हुआ है और पूरे शहर में ये कार्रवाई होनी चाहिए। इस सिलसिले में क्योंकि मैं खुद भी एक सोशल वर्कर हूँ और पिछले दिनों मैंने मेयर म्यूनिसिपल कॉरपोरेशन शहीद बेनज़ीराबाद, चीफ म्यूनिसिपल कमिश्नर अब्दुल रज़ाक शेख से भी मैंने इस सिलसिले में मीटिंग की थी और उन्होंने हमें ये यकीन दिलाया था कि ये सिर्फ़ और सिर्फ मनवाबाद में नहीं बल्कि तमाम शहर के वो इलाके जहाँ पर इंक्रोचमेंट है, लोगों ने नाजायज़ कब्ज़े किए हुए, वहाँ पर ये एक यके बाद दिगरे कार्रवाई की जाएगी। और हाल ही पिछले दिनों भी मैंने देखा कि डिप्टी कमिश्नर शहरियार गुल मेमन साहब ने भी इस सिलसिले में मीटिंग की है कि पूरे शहर की इंक्रोचमेंट को जो है वो मिसमार किया जाए, हटाया जाए, ताकि शहर जो है वो खूबसूरती की तरफ गामजन हो सके। ये खुशाइंद बात है। लेकिन मैं एक बात बताता चलूँ कि पिछले कई मरतबा ये निशाना मुख्तलिफ एक मखसूस एरियाज़ को, ये सिर्फ मार्केट का इलाका है या इसरपुरा है या मनवाबाद, ये चंद एक इलाके हैं जिसको हमेशा जो है तोड़ फोड़ करके उनकी दुकानों को, अमलाक को नुकसान पहुंचाया गया। लेकिन उसके बाद जो है इस कार्रवाई पूरे शहर में कहीं दिखाई नहीं दी। तो हमारा भी ये मुतालबा एज ए सोशल वर्कर कि ठीक है, एक अच्छा इकदाम है, इसकी हम जो है वो सहराते हैं, खैर मकदम करते हैं, लेकिन इस तरीके से इस शहर के अंदर नहीं होना चाहिए जिस तरीके से पहले हुआ है। अब ये देखिए कि मनवाबाद में जो लोग यहाँ पर बैठे हुए थे और ये इलाका जो है 24 घंटा तकरीबन ये इलाका जो है वो जगमगाता हुआ पूरे शहर में ये नज़र आता है। यहाँ पर जो है लोग अपना कारोबार करते हैं
और जो गरीब तबका है ख़ास तौर पर वो यहाँ पर रहता है। गुंजान आबादी वाला इलाका है, मज़दूर लोग जो डेली कमाते हैं, अपना पेट भरते हैं, वो यहाँ पर जो है वो रहते हैं और उन्हीं की ये छोटी छोटी दुकानें। अब आप ये देखें कि अगर इन दुकानों से आगे जो इंक्रोचमेंट थी वो तोड़ी गई है। अब इनका भी यही मुतालबा है कि ये दुकानें जब हमारी मिसमार की गई हैं, हमारी दुकानों को नुकसान पहुँचाया गया है, इंक्रोचमेंट हटाई गई है, तो ये कार्रवाई जो है वो पूरे शहर के अंदर होनी चाहिए। ये ना हो कि मनवाबाद, इसरपुरा, मार्केट रोड, गोलचक्रा, ये सिवाय 3-4 इलाकों के बाकी कार्रवाई नहीं हो। बाकी आप देखिए काजी अहमद रोड है, बुछेरी रोड है, सकरन रोड है और दीगर इलाके हैं। मरियम रोड की साइड पर आप चले जाएँ, सांगड़ रोड है और मुख्तलिफ जो है। मैं तो ये कहता हूँ कि पूरे शहर के अंदर ही अगर इंक्रोचमेंट को आपने ख़त्म करना है तो उन गलियों में भी जाएँ जहाँ पर लोगों ने बंगले बना रखे हैं और बंगलों के साथ साथ उसका अगर वाशरूम देखें तो वो रोड पर बनाया हुआ है। तो ये बिला तफरीक कार्रवाई होनी चाहिए। यहाँ पर साबिक डिप्टी कमिश्नर बाकर अली साहब का भी जो है वो बंगला है, इंक्रोचमेंट पर है। किसी तरीके से आप जो है वो रेंजर्स जो है वो स्कूल है, सकून होटल है, ये वो एरियाज़ है जिसको मैं नहीं समझता कि इंतज़ामिया जो है वो ये कार्रवाई करके जो है वो इंक्रोचमेंट हटा सकेगी। लेकिन ये बहरहाल एक सवालिया निशान है। ऐसा ना हो कि गरीब परवर लोग जो सुबह से शाम तक 400-500 हज़ार रुपये कमा कर अपने बच्चों की रोज़ी करते हैं, उनकी सिर्फ अमलाक को निशाना बनाया जाए और जो लोग बाअसर हैं उनकी अमलाक को जो है वो छोड़ दिया जाए। तो ये सरासर उन इलाके के रहने वाले लोगों के लिए उनके जो है उसके ख़िलाफ़ ज़्यादती होगी और ये बिला तफरीक होना चाहिए। क्योंकि मेरी मेयर साहब से भी ये बात हुई थी तो उन्होंने कहा कि मैं अपने इलाके से ये कार्रवाई शुरू करना चाहता हूँ और 6 नंबर मेरी यूसी है, 8 नंबर मेरी यूसी है, तो वहाँ से मैं ये शुरू करूँगा इंक्रोचमेंट को हटाने की कार्रवाई। तो बाकी इलाके लोगों को ये हो कि मेयर साहब ने अपने इलाके से ये काम शुरू किया है। तो हम ये कहते हैं कि मेयर साहब, काजी अब्दुल रशीद साहब, आपने एक अच्छा इक़दाम किया है, अपने इलाके से ये काम शुरू किया है ताकि ये इलाके के लोग जो है दूसरे इलाके के लोग आप पर ये उंगली ना उठा सके। लेकिन अब हमारा ये मुतालबा है कि इस इलाके के साथ साथ जब आपने अपने इलाके के लोगों को जो है उनकी दुकानों की जो है वो नाजायज़ तजावीज़ात को हटाने के अहकाम दिए, तो इसी तरीके से दूसरे जो इलाके हैं वहाँ पर भी जो है ये कार्रवाई होनी चाहिए। सोसाइटी का इलाका है और बहुत सारे इलाके नवाबशाह शहर के गलियाँ तंग हो चुकी है, रास्ते नहीं है चलने के, रोड नहीं है जो है। तो ये चीज़ें हम आपको बावर करा रहे हैं। काजी अब्दुल रशीद साहब ने जो तोड़ फोड़ की है उसका अमल सही है, लेकिन ये नहीं हो कि यूसी 1 से शुरू होना चाहता। अगर ये अमल शुरू करना था यूसी 1 से शुरू होता, ये नहीं कि यूसी 5 से शुरू किया। और इन्होंने नाइंसाफ़ी की कि क्रोचमेंट तोड़ने के बजाय छपरे तक गिरा दिए, उनकी दुकानें की छत तक गिरा दी। ये नाइंसाफ़ी है। लेकिन भुट्टो साहब का नारा था रोटी कपड़ा और मकान, लेकिन इन लोगों ने रोज़गार भी छीन लिया। भुट्टो साहब के नारे से रोज़गार मिलना चाहिए, लेकिन रोज़गार छीन रहे हैं, मकान छीन रहे हैं। मकान देने का वादा किया लेकिन लोगों से मकान भी छीन लिया, लोगों की छत तक छीन ली। लेकिन मैं सदर पाकिस्तान आसिफ अली जरदारी से अपील करता हूँ कि एक मनुआबाद में क्रोचमेंट नहीं हो रही है, पूरे नवाबशाह में क्रोचमेंट हो रही है। मैं अपील करता हूँ सदर पाकिस्तान से कि यूसी 1 से शुरू करें। क्रोचमेंट तोड़ना है तो यूसी 1 से शुरू करें, एक मनुआबाद से नहीं। ये गद्दारी है, ये इनकलाब है, ये इंतकाम लिया जा रहा है। ज़ाती कई आहे ग़रीबनि सां, ॿुधे न, सभु बेरोज़गार उस में मरनि था, तड़पनि था, को ख़्यालु न कयो हुकूमत। पर असां था चऊं त भाई सभिनि लाइ, को हिननि लाइ न आहे। भला इहे न थिए मुनाबाद रहे, ॿिया सही रहनि, इन में बग़ावत पइजी वञे। पा ॿुधायां त मुंहिंजा ॿाहिरि आयो, सभिनि खे हिकु नमूनो कयो। इंक्रोचमेंट एक बहुत अच्छा इकदाम है। अगर हमारी गवर्नमेंट अगर इंक्रोचमेंट करती है तो एक वो बहुत अच्छा इकदाम है, लेकिन इंक्रोचमेंट होनी चाहिए। शहर एक खूबसूरत बनता है, सड़कें खुलती हैं, रोड खुलते हैं, हर तरह से खुलते हैं। लेकिन फिर जब इंक्रोचमेंट हो तो वो बिला तफरीक हो, रंग नस्ल ज़ात वात कुछ ना देखी जाए, उसमें हर तरह से हो। एक मखसूस जगह को, एक मखसूस इलाके को निशाना ना बनाया जाए। पूरा नवाबशाह इंक्रोचमेंट पर है, चाहे वो कोई भी इदारे हों, कोई भी घर हों, कोई भी इमारतें हों, पूरा नवाबशाह इंक्रोचमेंट पर बना हुआ है। आप सब को मस्मार करें और उसके बाद अगर आपने कहीं और देखना हो तो आप देखें। इंक्रोचमेंट जैसे देखी जाए तो इंक्रोचमेंट तो सही है, जैसे पूरा शहर जो है कि इंक्रोचमेंट पे हुआ है और अगर यहाँ से शुरू है तो
पूरे शहर में क्रोजमेंट होनी चाहिए, क्योंकि बहुत ज़्यादा रोड जो है कि ब्लॉक हुए हैं, जगह नहीं है आने जाने की। उससे क्रोजमेंट से ये है कि हमारा शहर खूबसूरत भी नज़र आएगा और जहाँ जहाँ रोड ब्लॉक है वहाँ पर रास्ते खुल जाएंगे। तो हमारा तो ये कहना है कि अगर यहाँ मनवाबाद से अगर क्रोजमेंट शुरू हुई है तो पूरे शहर में क्रोजमेंट होनी चाहिए। जैसे सांगर रोड, सकरन रोड मार्केट में क्रोजमेंट बहुत ज़्यादा है और लोगों को बहुत मुसीबतें आने जाने की तकलीफ़ होती है, और उससे ये है कि हमारा जो रोड है नवाबशाह जो वो खुल जाएगा। बारे में ये कहना चाहिए कि मनोआबाद सिर्फ मनोआबाद का निशाना बनाया गया है, बाकी सकरन रोड हो गया है और अपना सोसाइटी हो गया है, वीआईपी रोड हो गया है, काजीवंद मोड़ हो गया है, यहाँ पर कुछ भी नहीं है। ये सिर्फ मनोआबाद है और गोल चक्रा है, इनको सिर्फ निशाना बनाया जाता है। मनोआबाद में देखो, इससे पहले जब पार्क था इधर, तो इधर दुकानें क्यों बनाई? जब पार्क था, गोल चक्रा भी ऐसा ही हुआ कि पार्क था, इसको दुकानें बनाई गई। अब सिर्फ मेरा कहने का मकसद ये ईशरपुरा, मनोआबाद, गरियाबाद, ये सिर्फ निशाना बनाया जा रहा है। इसके लिए मैं ये कहना चाहता हूँ कि पूरे नवाबशाह में जो है ना होनी चाहिए, पूरे नवाबशाह में काम किया जाए। भले मेयर साहब मनोआबाद में करें, कोई मसला नहीं है। प्यारे किए शाहरुख भाई ने मनोआबाद में तो वीआईपी काम किया है, ऐसा आगे करें, आगे भी करेंगे इंशाल्लाह, इतनी उम्मीद है हमारे को उनसे। जैसे मनोआबाद में किया है ना, ऐसा आगे करें काम। बड़ा वीआईपी रोड बड़े बंद हो रहे थे, खुल गए रोड। सकन रोड हो गया, गोल चक्रा हो गया, फाटक रोड हो गया, इधर भी तवज्जो दी जाए। ईशरपुरा हो गया, स्कूल के यहाँ पूरा रोड बंद था, अभी वहाँ भी तवज्जो दी जाए थोड़ी सी। रोड खुले सारे, जब एक के साथ करे तो सबके साथ करे। भी अभी यहाँ से मनोआबाद है, घर से शुरू होएगा तो काम आगे बढ़ा जाएगा। मेयर साहब का घर है ये, घर से शुरू किया है, कल को कोई भी नहीं बोलेगा यार आपने मनोआबाद नहीं तोड़ा, वो अपनी जगह सही है। अब आगे काम को बढ़ाएं, काम को यहाँ नहीं रोके, काम को बढ़ाएं। काम करते हैं शाहरुख भाई, काफ़ी गलियाँ भी बनाई है, सारे काम करते हैं, काम को आगे बढ़ावें बस। मनोआबाद में काम अच्छा हो रहा है। ये इलाका बिल्कुल तंग हो चुका था और इधर से जनाजा भी नहीं निकल सकता था। हमारी माँ बहन बुजुर्ग बात है, जो मनोआबाद में हो रहा है वो दूसरे इलाकों में भी हो। बराए मेहरबानी आसिफदारी और बिलावर भुट्टो से यही है, दूसरे शहरों में भी की जाए। मनोआबाद में तो काम बेहतर और बहुत अच्छा हो रहा है। कभी ऐसा नहीं हुआ 40 सालों में कभी मनोआबाद की है कि किसी ने हिलाई हो। ये हमारा उर्दू बोलने वाला मेयर ला के बिठाया है और ये हमारे ऊपर ही जुल्म हो रहे हैं। पूरा शहर पड़ा है, कहीं भी नहीं हुई है, सिर्फ ये मनोआबाद में तोड़ फोड़ हुई है। ये 20 दुकानें गरीबों की है, इतनी तोड़ फोड़ करी है इन्होंने। आगे क्यों नहीं जा रहे? सकरन रोड पूरा पड़ा, जाए ना, क्यों उधर डंडे लेके मारेंगे इनको, डर लगता है उधर। तो बात ही है, इधर कोई बोलने वाला नहीं है, बोलने वाले की आवाज़ बंद कर चुके हैं। सांगर रोड हुआ, जाम साहब रोड हुआ, कलंदरी होटल के वहाँ से चले जाओ, सारी बाहर है। मुकाबला यही है बस, पूरे शहर में तोड़ फोड़ होनी चाहिए। जो बड़े बड़े रोडों पे बंगले बनाकर बैठे हुए हैं, उनको कोई नहीं बोल रहा, बंगले बनाकर बैठे हुए हैं। ये नवाबशाह शहर में जो भी हमारे इधर हो रही है, लिहाजा बात ये है कि होना चाहिए तो सब जगहों पे होना चाहिए, सबको दाईं बाईं आँख देखना चाहिए। बहरहाल हमारे भी मुहर्रम के इधर से निकलते हैं लश्कर इमामों के, न कहीं तार ऊपर है, तार भी ऊपर नहीं है। जहाँ खंबे अड़ रहे हैं उनके लिए भी हम लोगों ने गुजारिश की है, वो खंबे भी हमारे ऊपर नहीं हो रहे हैं। लिहाजा जितने भी रोड हैं उनकी कोई इधर हमारे ये अपने डिस्पोजर के पास है कोई सफाई और कोई बना नहीं है ये रोड। इसके लिए भी दरियाफत हमारी है, करते हो तो पूरा काम सही करो। ये नहीं देखो कि एक के ऊपर जुल्म हो रहा दूसरों पे जुल्म ना करो, सबको एक निगाह देखना चाहिए। लिहाजा मेहरबानी आपकी होगी कि ये शहर नवाबशाह जो है माशाल्लाह इतना एक वो मुल्क बन गया है। वीचारा 50-50 रुपया कमाइनि पिया, उन्हनि खे परे पिया कराइनि पुलिस वारा वॾेरा, जेके वॾेरनि जा बंगला ठहियल आहिनि, उहे हिन जा कारूं बीठियूं आहिनि। उन्हनि खे ग़रीबनि खे हक़ नथो ॾियो वञे, छो जो ग़रीब आहिनि वीचारा 50 रुपया कमाइण वारा, उन्हनि खे हटाइनि पिया। ग़रीब रोज़ी किथां कंदा? ग़रीब माण्हू हींअर महांगाई लॻो पियो आहे,
महंगाई उरूज ते नफ़्सा नफ़्स जो दौड़ लॻो पियो आहे। ग़रीब बचनि जी कनि या रक्शे वारा छा कनि, गाॾियुनि वारा छा कनि। गाॾियुनि वारनि खां पैसा वठनि था 50-50 रुपया। ग़रीबनि में मां गुज़ारिश थो कयां साईं मुराद अली शाह खे, बिलावल भुट्टो ज़रदारी खे, ग़रीबनि सां ना हक़ा ज़ुल्म आहे। गाॾियुनि खे ग़रीबनि खे बीहारण लाइ 50 रुपया रोज़ी कनि। नुक़सान बि कनि था ग़रीबनि जा। गाॾियुनि जा धिका ॾेई जा फ्रूट किराया अथनि, ग़रीबनि खे केला बेला उछलाया अथनि। ग़रीबनि खे वॾो नुक़सानु पहुतो आहे। ग़रीब कमाइनि था, उन्हनि खे ग़रीबनि खे माना हक़ ॾिनो अथनि। 50 रुपया कमाइनि था, बचने कराइनि छा कनि ग़रीबनि। गाॾियुनि जो नुक़सानु कयो अथव पुलिसारनि। ही जेको सिस्टम जुड़ियो आहे ऐं ख़ासि तौर ते ॾिसां पियो त हिकिड़ो मज़लूम माण्हुनि जे लाइ ज़ुल्म जी इंतिहा पई थिए। त हिकिड़ो रेढ़े वारो 500 रुपया ॾिहाड़ी कमाए ऐं उहो बच्चनि जो पेट गुज़र थो करे ऐं लठ उन ते थी वहे, सख़्ती उन जे लाइ। इहे सभु कानून उन्हनि जे लाइ आहिनि। ऐं काज़ी अहमद में खोड़ अहिड़ियूं शयूं आहिनि जिते ढक हुयो या अहिड़ियूं ॿियूं खोड़ शयूं उहे बासर जे कब्ज़े हेठि आहिनि। उते बिल्डिंगूं ठहियूं पियूं आहिनि। छा AC काज़ी अहमद खे इहे शयूं नज़र कोन थियूं अचनि? सहाफ़ी बिरादरीअ खे, कलमकारनि खे इहे शयूं नज़र कोन थियूं अचनि? असुलु कानून आहे ग़रीबनि जे लाइ। छा ईअं हूंदी रियासत? रियासत मां हूंदी आहे ऐं हिते ज़ुल्म कानून सिर्फ़ु मिसकीननि जे लाइ, रेड़नि वारनि जे लाइ, रक्षनि वारनि जे लाइ, फ्रूट वारनि जे लाइ, सब्जियुनि वारनि जे लाइ कानून आहे। लाठी चार्ज बि उन्हनि जे लाइ, पुलिस बि उन्हनि जे लाइ, असांजा AC DC मुख़्तियारकार बि उन्हनि जे लाइ मुड़ुसु माण्हू आहिनि। ऐं चवां थो त थाणे जे साम्हूं या काफ़ी आस पास या मेन रोड ते खोड़ अहिड़ियूं सरकारी जॻहियूं आहिनि जे मेरिट ते थिए थी त पोइ अवल उन्हनि में हथ विझो। कर अदल जी कुर्सी ख़ाली या अदा इंसाफ़ कर, अर्श ते मज़लूम जी वेंदई सदा इंसाफ़ कर। ख़ुदा करणी कर बासर हुजे त तूं इन मामले में आयो आहीं त संजीदगीअ सां तूं सभिनी जे लाइ कानून बराबरि आहे ऐं सभिनी जे लाइ हिकु जहिड़ो ऑफिसर थी रह। एनक्रोचमेंट जे नाले सां हिकिड़ो ऑपरेशन हले पियो। जेकॾहिं सही नमूने सां ऐं हक़ीक़ी एनक्रोचमेंट खे हटायो थो वञे त इहो तमामु AC काज़ी अहमद तारिक सोलंकी साहिब जो सुठो अमल हूंदो। पर जेकॾहिं एनक्रोचमेंट जे नाले ते ग़रीबनि खे तंग कयो थो वञे त उनजी असां सख़्तु लफ़्ज़नि में एज़ अ शहरी, एज़ अ सिविल सोसाइटी मुज़म्मत था कयूं ऐं मुतालबो था कयूं त हक़ीक़ी माना में एनक्रोचमेंट खे हटाए ऐं जेको आहे ग़रीबनि ऐं मिसकिन रेड़ी वारनि खे कंहिं अहिड़ी जॻह ते जॻह मुख़्तस कई वञे जीअं हू बहितर नमूने सां पंहिंजो रोज़गार बि करे सघनि। ऐं खुदारा जेकॾहिं तव्हांखे एनक्रोचमेंट हटाइणी आहे त पहिरियों उन्हनि माण्हुनि खे एनक्रोचमेंट ते अचण ई न छॾियो त माना उहा उन्हनि में आदत ई न हुजे त रोड बि क्लियर रहे। बाक़ी जेकॾहिं नाले मात्र 1-2 ॾींहं एनक्रोचमेंट थिए थी, हटायो थो वञे, वरी उन्हनि खे फ्री हैंड छॾियो थो वञे त इन जी असां इन लफ़्ज़नि में सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं। तंहिं करे मूंखे मालूमात आहे त मेरिट ते थियणु खपे। छो मेरिट ते जेकॾहिं थिए थो त उहो बहितर अमल आहे। जेकॾहिं मेरिट खां हटी थिए थो त इहो सुठो अमल कोन हो। न थियणु खपे त सभिनी थियणु खपे। जेकॾहिं सरकारी जॻहियुनि ते ऐं सरकारी बिल्डिंगनि ते जेकॾहिं कब्ज़ा आहिनि त उहे बि हटाया वञनि। बाक़ी आम हिकु मिसकिन रेड़े वारे खे जेकॾहिं हटायो थो वञे या उनखे परेशान कयो थो वञे इहो अमल माना मुज़म्मत जोॻो आहे। एनक्रोचमेंट जो सिस्टम हली रहियो आहे, इहो असां बिल्कुलु इन अमल खे रद्द कयूं था। छो त हीअ मज़दूर माण्हू आहिनि, 2 वेला मानी खाइण लाइ परेशान आहिनि। हू पंहिंजो सुबुह अचनि था, हीअ शाम जो अटो वठियो था वञनि, भाॼी वठियो था वञनि, खंडु चांहि वठियो था वञनि। इन्हनि रेड़े वारनि मज़दूर माण्हुनि खे ई तंग था कनि। असां इन्हनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं जेके ही बिल्डिंगूं आहिनि कामोरनि जूं आहिनि, जीअं ही बिल्डिंग ॾिसो थाणे जे साम्हूं आहे, ही केतिरा 30 खां 35 दुकान ठहियल आहे। जे AC साहिब खे एतिरे मां ताक़त आहे त हू इहे ड्राहे। जीअं त ही काज़ी अहमद शहर में कल्ह 3 ॾींहं खां वठी जेको इनक्रोचमेंट जो ड्रामो रचायो वियो आहे। सभ खां पहिरियां त असीं सिंध तरक़ी पसंद पार्टी तां, सिंध तरक़ी पसंद पार्टी जे प्लेटफॉर्म तां इन जेको AC साहिब जेको अमल खयो आहे इन अमल जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। छाजे करे इनक्रोचमेंट सिर्फ़ु ग़रीब रेड़े वारनि जे लाइ ऐं ग़रीब फटे रक्शे वारनि जे लाइ। अॼु बि तव्हां ॾिसो त जेके बि सरकारी प्लाट आहिनि उन्हनि ते कामोरनि जा अञा माना लॻा पिया आहिनि, इहे लॻी पियूं आहिनि, उन जूं बिल्डिंगूं ठहियूं पियूं आहिनि। उन्हनि जे लाइ का बि इनक्रोचमेंट न आहे। सिर्फ़ु इनक्रोचमेंट आहे त हिन रेड़े वारनि जे लाइ, हिन फ्रूट वारनि जे लाइ, हिन रक्शे वारनि जे लाइ। असीं मञूं था थोड़ा घणा मसइला दरपेश अचनि था, पर ही ग़रीब बि काॾे वञनि। इनक्रोचमेंट जे हवाले सां हिन ग़रीब रेड़े वारनि खे, फ्रूट वारनि खे, रक्शे वारनि खे बराए महिरबानी तंग न कयो। जीअं त काज़ीमन जे अंदरि 2-3 ॾींहंनि खां वठी इनक्रोचमेंट जे हवाले सां जेका हिते वठ पकड़ लॻी पई आहे मिसकिन माण्हुनि जे पुठियां, असां सम्झूं था त सिंध जो माण्हू अॻे बेरोज़गार आहे,
ऐं जेको आहे सो रोज़गार जे हवाले सां हू ॾाढो गुरबत जे हवाले सां ऐं ग़रीबी तबिको जेको आहे परेशान पियो थिए। भंज ड्राह इंक्रोचमेंट जे हवाले सां थी आहे, जहाँ ग़रीब माण्हुनि जो जेको नुक़सानु कयो पियो वञे, इन जो ख़ुदा इन ॻाल्हि खे थोरो सोच। असां सम्झूं था त तव्हां हींअर मौजूदा जेको आहे तव्हां वज़ीर क़ानून बि आहियो ऐं हुकुमरानी धुर बि आहियो, तव्हांखे जेको आहे सो पावर्स बि आहिनि, पर ख़ुदा हिननि मिसकिन माण्हुनि ते रहम कयो। ही माण्हू जेके आहिनि मज़लूम ग़रीब वेचारा रोज़गार करे जेको आहे बचनि जो गुज़र सफ़र था कनि। हा, जेकॾहिं तव्हां हिननि खे अहिड़ी मख़सूस जॻह ॾियो, उन्हनि जॻहियुनि ते हिननि खे बीहारियो, हिननि खे रोज़गार जे लाइ तव्हां मख़सूस जॻह ॾियो, उते बीहारियो ऐं अहिड़ो को तरीक़ो कयो। असां त सम्झूं था त काज़ीमनि जे अंदरि जेके बि सरकारी जॻहियूं उन्हनि ते टोटलनि ते कब्ज़ा आहिनि ऐं उहे कब्ज़ा वॾनि माण्हुनि जा आहिनि, उन्हनि ते त का बि इंक्रोचमेंट न आहे। इंक्रोचमेंट जो बहानो सिर्फ़ु हिननि मिसकिन ऐं ग़रीब माण्हुनि ते आहे, जेके ग़रीब माण्हू वीचारा 300-400 रुपया रोज़गार करे पंहिंजे बच्चनि जो गुज़र था कनि। जेकॾहिं इन्हनि जो बच्चनि जो गुज़र इहो बि खसींदव त पोइ मजबूरनि ही वीचारा ग़लति कमु वञी कंदा ऐं ग़लति कमु कंदा त उन्हनि जो जेको आहे नतीजो वीचारनि जो ख़राबु निकिरंदो, ज़िंदगियूं माण्हुनि जूं मफ़लूज थींदियूं। सो असां SDM साहिबु तव्हांखे ख़ुदा अपील था कयूं त ख़ुदा खे मञ ऐं इन्हनि मिसकिन माण्हुनि ते, काज़ीमनि जे ग़रीब मिसकिन माण्हुनि ते, रेड़नि वारनि ते, गाॾनि वारनि ते रहम कर ऐं हिननि खे पंहिंजे बच्चनि जो जेको आहे गुज़र सफ़र जो जेको रोज़गार कनि था पिया उहो करणु ॾिनो वञे। असां सम्झूं पिया त जेको आहे कल्ह 3 ॾींहं खां वठी हिननि मिसकिन माण्हुनि जो नुक़सानु थियो आहे, लखों रुपयनि जो नुक़सानु थियो आहे ऐं उन्हनि जो जेको अज़ालो कयो वञे। ऐं असां वरी बि तव्हांखे अपील था कयूं त ख़ुदा हिननि मिसकिन माण्हुनि ते, रेड़नि वारनि ते रहम कयो। हिन वक़्तु असां डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद जे ऑफिस में मौजूदु आहियूं। असां सां डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद शहरयार गुल मेमन साहब मौजूदु आहे। सर, ही जेकी तव्हां इंक्रोचमेंट जे हवाले सां कंपेन ड्राइव कई आहे ऐं मुख़्तलिफ़ हिकिड़ो अधु ॾींहुं हुनखे नवाबशाह में बि थी आहे, काज़ी अहमद में बि थी आहे ऐं अॼु तव्हां हुनजे हवाले सां मीटिंग बि कई आहे, त इहा केतिरा ॾींहं जारी रहंदी ऐं जेके इंक्रोचमेंट्स आहिनि, हिकिड़ियूं त रोडनि रस्तनि ते आहिनि, हिकिड़ियूं परमानेंट जेके इंक्रोचर्स आहिनि, त उन हवाले सां तव्हां कहिड़ा डिसीशन्स कया आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हांजी वॾी महिरबानी। एंटी इंक्रोचमेंट कैंपेन जेका आहे उहा इन प्रोग्रेस आहे। असां इनिशिएटिव वरितो आहे इन जो त असीं जेतिरियूं बि पब्लिक पेवमेंट्स आहिनि या वॉकिंग एरियाज़ आहिनि उन्हनि खे क्लियर करायूं। हाणे इहा कॾहिं शुरू थी आहे ऐं केसि ताईं रहंदी, इन जे लाइ मां इहो चवंदुसि त इहा हिकिड़ो कंटिन्यूअस प्रोसेस आहे। छो कि सॉफ्ट इंक्रोचमेंट्स हूंदियूं आहिनि उहा एडमिनिस्ट्रेशन हमेशह रिमूव कंदी आहे ऐं वरी वापसि अची वेंदा आहिनि, त इहो कंटिन्यूअस प्रोसेस आहे, इहो हलंदो। जेके हार्ड इम्प्रूवमेंट्स इंक्रोचमेंट्स आहिनि उन्हनि खे असीं रिमूव करे ऐं कोशिशि था कयूं त उन्हनि ते वॉकवेज़ ठाहे छॾियूं ताकी उहा परमनेंट थी वञे। असां हिन जे लाइ मेयर साहब खे बि ऑन बोर्ड वरितो आहे ऐं ॿिया जेके लोकल गवर्नमेंट जा इदारा आहिनि उन्हनि खे बि ऑन बोर्ड वरितो आहे, त असीं हिकिड़ी डिटेल्ड जेका रिपोर्ट आहे उहा आफ्टर द कैंपेन इंशाअल्लाह मीडिया सां ज़रूरु शेयर कंदासीं। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थी आहे, पर मुख़्तलिफ़ जेके रोड रस्ता बि काफ़ी बासर माण्हू उहे जेके आहिनि से बंदि करे छॾिया आहिनि, जंहिंजे करे बि आम माण्हू खे जेको आहे शहरनि खे तकलीफ़ थिए थी। ऐं तव्हां जेको गजरावा ते हिकिड़ो नओं प्रोजेक्ट शुरू कयो ब्यूटिफिकेशन जे हवाले सां, त हीअ जेकी तव्हां चयो हींअर ॻाल्हि कई त उन्हनि ते जेके बि थियल इंक्रोचमेंट खे हटाए उते अहिड़ियूं शयूं उन हवाले सां कहिड़ा फ़ैसिला कया? फ़ैसिलो जेको थिए थो उहो मेरिट ते नथो थिए, ग़रीब लाइ थिए थो, जेको बासर माण्हू बची वञे थो। गजराबाद ते इंक्रोचमेंट हुई ऐं उते असां उन शइ खे कंप्लीट करे विया आहियूं। इंशाअल्लाह उनखे कुझु ॾींहंनि में इनॉग्रेट कंदासीं। ॿियनि जंहिं बि एरिया जे अंदरि असांखे नज़र अचे थो त उते सॉफ्ट या हार्ड इंक्रोचमेंट्स आहिनि, उन ते कानून जे मुताबिक़ ज़रूरु। जी नाज़रीन, ही तव्हां काज़ी अहमद ऐं नवाबशाह शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेकी इंतिज़ामिया तरफ़ां जेको हददकिल हटाइण वारो ऑपरेशन शुरू कयो, उते जेके माण्हू चवनि था त हीउ जेको ऑपरेशन आहे उहो सिर्फ़ु ग़रीब ऐं आम माण्हुनि जे लाइ कयो थो वञे। उन्हनि जा जेके ठेला आहिनि या रेडियूं आहिनि या थोरा घणा जेके उनजा दुकान जा अॻियां छापरा आहिनि उहे ॾाढा वञनि था, पर जेके बासर माण्हू उहे नवाबशाह शहर में हुजनि, उहे काज़ी अहमद में हुजनि या ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे कहिड़े बि शहरनि में हुजनि, उन्हनि जेके रोड रस्तनि ते जेके आहिनि से उहे कब्ज़ा करे उते दीवारूं ठाहे सरकारी रोड रस्ता जेके आहिनि से उहे बंदि करे छॾिया आहिनि। सरकारी जेके जॻहियूं आहिनि उन्हनि ते गैर क़ानूनी तौर ते प्लाज़ा ठाहे छॾिया आहिनि, पर उन्हनि जे रिमूव करण जे लाइ कंहिं बि क़िस्म जी का बि पॉलिसी नथी जोड़ी वञे। अदालतुनि खे बि पिणु गुमराह कयो थो वञे, ग़लति रिपोर्टूं ॾेई फ़ोटो सेशन कढाए नाले मात्र जेके ग़रीबनि ऐं मिसकिननि जा जेके आहिनि से उहे रेडियूं हटाए उनखे ऑपरेशन जो रंग ॾिनो थो वञे। त उन्हनि उहे मुतालबो कयो आहे त जेकॾहिं हद तकिन वारो ऑपरेशन शुरू थो कयो वञे त उहो मेरिट जे बुनियाद ते हुजणु खपे, उहो अमीर ऐं ग़रीब जे लाइ हिकिड़ी पॉलिसी हुजणु खपे, पसंदि ऐं नापसंदि वारी पॉलिसी न हुजणु खपे। ऐं
जेके करोड़ों रुपयनि जी प्रॉपर्टी ते नवाब शाह में कब्ज़ा थियल आहिनि, जिते गैर क़ानूनी तौर ते मुख़्तलिफ़ जेके प्लाज़ा ठाहिया विया आहिनि उन्हनि खे छो नथो रिमूव कयो वञे। जॾहिं त इंतिज़ामिया जो चवणु आहे त असां जेको ऑपरेशन कयूं पिया उहो मेरिट जे बुनियाद ते आहे ऐं सरकारी ज़मीन ते जिथे बि कब्ज़ो हूंदो उते असां ख़ाली कराईंदासीं। अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि कंदा इजाज़त अलाए निगहबान।